के सब मां ॻाल्हि कंदो आहियां सिधी, फेराए घेराए ॻाल्हि करण जो आदी मां न आहियां। ऐं सिधी ॻाल्हि इहा आहे त मां पंहिंजे पुट शहरियार जो रिश्तो तव्हांजी न्याणीअ लाइ। अदा प्लीज़ ॾिसो, ना न कजो। मुंहिंजे पुट ऐं तव्हांजी धीउ हिक ॿिए खे पसंदि करे छॾियो आहे। तुंहिंजो पीउ ऐं मुंहिंजो पीउ सख़्तु मुख़ालिफ़ आहिनि। प्लॉट वारे केस ते ॿिन्हिनि जी काफ़ी तल्ख़ कलामी थींदी रही आहे। पर बाबा साईं त सभु कुझु विसारे तुंहिंजी ऐं मुंहिंजी ख़ुशीअ जे लाइ तुंहिंजे बाबा साईं वटि हली आयो। ऐं हाणे बि आहे। बरकत जॾहिं हा कई आहे त महविश उन्हनि जी थी वई। उन्हनि जी मर्ज़ी आहे उनखे पढ़ाइनि या न पढ़ाइनि। असांजो कहिड़ो मतिलबु? मतिलबु छो न आहे? ये महविश वटि LLB जी डिग्री हुजे त ॾुखे वक़्त में हुनखे कमु अची सघे थी। तव्हां बि हाणे ज़िद न कयो, बसि दुआ कयो त महविश पंहिंजे घर में पंहिंजे मुड़ुस सां ख़ुशि हुजे। अंकल ही सुबुह जी नेरन आहे। मुंहिंजी कज़न महविश खे हलवा पूरी तमामु घणी पसंदि आहे। मां हिन जे करे हलवा पूरी खणी आयो आहियां। महविश हलवा पूरी तव्हांखे कंहिं ॿुधायो आहे त असांजे घर में फाका थी रहिया आहिनि? तव्हां असांजे लाइ नाश्तो मोकिलियो। रस्म या वाहियात रस्म पाण वटि रखो। असां वटि रस्मूं न थींदियूं आहिनि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।